कيبر यूनियन ڪائونسل سيکاٽ जे SM बच्चाء बंद ڀرسان کوسا برادري जे ॻोठ जे रهواسين जो DC مٽياري خلاف احتجاج कंदड़नि में संजर खोसो, अकबर खोसो, साबिर खोसो, शरीफ खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ जे घरनि में 2 खां 3 फीट पाणी बीठल आहे, जंहिंजे करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। असांजा मासूम ॿार बीमार थी पिया आहिनि ऐं असांजो चौपायो माल पिणु बीमार थी पियो आहे। वधीक ॻोठाणनि जो चवणु हो त हिते असां वटि ज़िले मटियारी जो मुख़्तियारकार ऐं तपेदार पिणु आया हुआ, असांखे कूड़ा दिलासा ॾेई गायब थी विया आहिनि। असां वटि खाइण लाइ राशन बि मौजूद न आहे, न असांखे टेंट मिलिया, न मच्छर स्प्रे करायो आहे। असांजो हिते जे चूंडियल नुमाइंदनि MPA ऐं MNA ज़िले मटियारी जे AC ऐं DC खां मुतालबो आहे त असां गरीब मिसकीन आहियूं, असांजी मदद कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।